भारत रूस खां सस्तो पेट्रोल ख़रीद करण जा गुज़िरियल सभु रिकॉर्ड टोड़े छॾिया आहिनि। भारत रूस खां पेट्रोल ख़रीद कंदड़ वॾो मुल्क बणिजी वियो आहे। भारत गुज़िरियल महीने जनवरी में रूस खां रिकॉर्ड सस्तो पेट्रोल वरितो, जेको संदसि मजमूई ज़रूरत जो 27% थिए थो। भारत जी गुज़िरियल महीने रूसी तेल जी दरामद 14 लख बैरल ॾिहाड़ी ते पहुची वई, जेका डिसंबर जी भेट में 9.5% वधीक हुई। रूस खां वॾे मिक़दार में सस्तो पेट्रोल ख़रीद करण बाद हाणे भारत जी नार मुल्कनि खां कचे तेल जी ख़रीदारी में 84% घटिताई अची वई आहे। जॾहिं त जनवरी में भारत जो दरामद कयल 50 लख BPD कचे तेल जो तक़रीबन 27% हिसो रूसी तेल जो हो। भारत हिन वक़्तु तेल दरामद कंदड़ टियों वॾो मुल्क बणिजी चुको आहे ऐं इहो ई सबबु आहे जो नार मुल्कनि समेत पेट्रोल बरामद कंदड़ ॿियनि मुल्कनि में बि भारत ते ध्यानु ॾिनो पियो वञे। यादि रहे त यूक्रेन ते रूसी हमले बाद आलमी क़ुवतुनि रूस ते इक़्तिसादी ऐं मुआशी पाबंदियूं लॻायूं हुयूं, पर भारत उन्हनि पाबंदियुनि ते कन न ॾिनो ऐं रूस खां पेट्रोल जी ख़रीदारी जो सिलसिलो जारी रखियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk